नाज़रीन ताकि एक अहम खबर का आगाह कंदा हलूं तो अॼु शहीद बिल्किस चांडियो ऑर्गेनाइजेशन जे ज़िले नौशरो फेरोज़ जे कोऑर्डिनेटर एडवोकेट हबीबुल्ला चांडियो ऐं डिप्टी कोऑर्डिनेटर एडवोकेट एजाज़ अली भुट्टो हिक गरीब इंसान जंहिंजे घर जा सभई भाती माज़ूर आहिनि जी कानूनी ऐं इख़लाक़ी मदद कंदे उन गरीब इंसान खे बेघर थियण खां बचाए वरितो। अॼु नौशरो फेरोज़ में एक गरीब इंसान जंहिंजे घर के डाहण जे लाइ जॾहिं माण्हू पहुता त इहो गरीब ऐं लाचार माण्हू जंहिंजे घर जा ॿिया भाती सभई माज़ूर आहिनि शहीद बिल्किस चांडियो ऑर्गेनाइजेशन जी टीम वटि पहुतो त मां पंहिंजा माज़ूर बचा वठी केॾांहुं वञा। उनखां पोइ कोऑर्डिनेटर नौशरो फेरोज़ एडवोकेट हबीबुल्ला चांडियो ऐं डिप्टी कोऑर्डिनेटर एडवोकेट एजाज़ अली भुट्टो मसइले खे हल कंदे गरीब माण्हू जी इख़लाक़ी मदद कई ऐं गरीब माण्हू खे बेघर थियण खां बचाए इंसानियत ज़िंदा आहे जो सबूत ॾिनो। मां हिन जो ॾाढो दिलि जे गारां खां शुक्रगुज़ार आहियां हबीबुल्ला चांडियो ऐं एजाज़ साहिबु जेको मुंहिंजी माना हिन हेल्प कई तमामु सरकारी तरफ़ां ऐं जेको आहे मां तमामु मिसकीन आहियां ऐं एसपी जेको आहे उन्हनि जी तरफ़ां ॾाढो सोराईंदो आहियां ऐं अलाह ताला उन्हनि खे ख़ुशि करे ऐं मुंहिंजी मदद कई आहे। उहो मूंखे प्लाट ख़ाली पिया कराइनि उनजी हिननि हेल्प कई ऐं मूंखे जेको आहे पंहिंजो हक़ु ॼाणायो हिन जी वॾी वॾी महिरबानी। जिया जियार मखां जान सार मखां मंजिले इश्क जे चंद्र तारन मखां जिया जियार मखां जान सार मखां मंजिले इश्क जे चंद्र तारन मखां काक जी हर कंधिया जे किनार मखां दुश्मन सिंध के फाही सुर के पई सिंध मुर के पई सिंध मुर के पई सिंध मुर के पई सिंध मुर के पई।